जी नाज़रीन, हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं सिंधड़ी जा जेका मुख़्तलिफ़ बाग़ आहिनि अंबनि जा, उन्हनि में मौजूदु आहियूं। हिते जेको आहे सो असां अंबनि जे हवाले सां तव्हांखे ॿुधाईंदो। हूअं त मुख़्तलिफ़ जेको आहिनि सो जिन्सूं अंबनि जूं हिते जेको आहे सो पोखियल आहिनि, पर जेका ख़ासि जेका अंब आहे उहो सिंधड़ी जो जेको सिंधड़ी अंब आहे उहो तमामु घणो मशहूरु आहे। उहो पंहिंजी जेको ग़ज़ाइत, उन जी जेका मिठास ऐं रंगत जे करे हू सिंधड़ी अंब तमामु घणो मशहूरु आहे। सिंधड़ी अंब तमामु बहितरीनु। सिंधड़ी मक़सदु ॿियूं वैरायटियूं जंहिंमें चौसो, लंगड़ो, सिंधड़ी, सुरेली, काफ़ी सारियूं वैरायटियूं, पर उन सभिनी में बिनिस्बत सिंधड़ी जेको अंब आहे उहो घणो शौक़ सां खाधो वेंदो आहे। तालको भी आहे, सिंधड़ी अंब भी आहे। ही माशाल्लाह अंब VIP आहे। ही हींअर थोरो निंडो आहे। ही पाणी जे करे थोरो माना पाणी अचे कोन थो, पाणी जे करे थोरो निंडो आहे। सिंधड़ी जे नाले सां सिंधड़ी तालको बि आहे ऐं सिंधड़ी तालके जे करे जेको आहे तालके जो नालो सिंधड़ी अंब जे करे पियो आहे। छो त सिंधड़ी अंब पूरी दुनिया में जेको सिर्फ़ु अक्सर बाग़ मीरपुर ख़ासि जे ज़िले में ऐं तालके सिंधड़ी में मीरपुर ख़ासि डिवीज़न में सिंधड़ी अंब वधीक तमामु वधीक थींदो आहे, जेको ॿाहिरिनि मुल्कनि में पूरी दुनिया लेवल ते इम्पोर्ट थींदो आहे। बिल्कुलु घटि आहे सर, इन जो कोई रेट कोन्हे। हींअर जेको ई बाग़ जंहिं बि माण्हू वरितो आहे न उन जे गले में आहे सौ सुधो। पहिरें साल त हिन अंबनि जो जाम रेट हूंदो, हींअर त जाम घटि थी वियो आहे। पहिरीं असांजो पगार हूंदो 10 खां 11,000, हींअर त असांजो थी वियो 8-9 हज़ार। ऐं मज़दूरनि जो हींअर को बि वैल्यू कोन्हे। साल खां हिन साल जाम फ़र्क़ु आहे, दौर जो फ़र्क़ु आहे। हिकिड़ो त अंब जो पितो कोन्हे, ॿियो रेट कोन्हे। पिछले साल 800-900 की पेटी जा रही थी, अब इस टाइम 200-250 की पेटी जा रही है। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त हुकूमत खे घुरिजे त अंबनि जा जेके मसइला आहिनि उन तरफ़ ध्यानु करे हिते जा जेका लोकल जेका ठेकेदार आहिनि उन्हनि मां बेचैनी ख़तमु कई वञे। मंज़ूर शहर, सन TV न्यूज़, सिंधड़ी।